भई आउं वेठो आहियां तव्हांखे ज़रूरु पंहिंजो संतान थींदो ऐं असांखे सच में 8 सालनि खां पोइ पंहिंजो संतान थियो, पुत्र प्राप्त थियो आहे। मूंखे 16 सालनि खां पोइ छोकिरो ॼायो आहे, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। जय श्री झूलेलाल। शिव गोरक्ष अचण वारी 6, 7, 8 दिसंबर 2025 जो असांजे सिंधी समाज जे संत शिरोमणी डॉक्टर राजा सोमनाथ योगाचार्य जिन जो 23 वर्सी मेलो आगरा शहर में लॻण वारो आहे। हिन पवित्र गादी घणेई परिवारनि जे मथां आशीर्वाद जे रूप में पंहिंजी दिव्य अलौकिक ऐं चमत्कारिक दृष्टि रखी आहे। वॾा गुरुजी सोमनाथ बाबा हुआ, हू मूंखे चवंदा हुआ तूं बेटा भुगत मोकिल दरबार में त तूं वधंदी। पंहिंजी ससु खे ॿुधाईंदी हुअमि कि गुरुजी मूंखां घुरनि था, मां मम्मी उन्हनि खे किथां ॾियां, मुंहिंजे ॿारनि लाइ कान्हे। त मुंहिंजी ससु चवंदी न बेटा गुरुनि जे वचननि में बि कुझु राज हूंदो आहे। मूं 8 ॾींहं मात्र गुरुजी खे रोटी मोकिली। उन खां पोइ मुंहिंजे घोट जो कमु धंधो एतिरो हलणु लॻो मां ॿुधाए नथी सघां। अॼु मां हर तरह सां ख़ुशि आहियां। चवंदा नी पवित्र गादी के बि सचे मन सां अचण वारे फरियादी खे ठले हथ न मोटाईंदी आहे, भले ही पूरी दुनिया खां निराश थी आयो हुजे। हितां हू झोलियूं ख़ुशियुनि सां भरे वेंदो आहे। हिन पवित्र धाम के प्रेमी नाथी मणि जे रूप में ॼाणींदा आहिनि। असुल में पाण सिंधी मणि माता जे मंदिर खे चवंदा आहियूं। असां बॉम्बे खां आया आहियूं। मां अजमेर नसीराबाद मां आई आहियां। मां राजस्थान जे जोधपुर जिले मां आहियां। मां डीचा गुजरात खां आयो आहियां। मां रीवा MP मां आयो आहियां। मां राजस्थान जे भिलोड़ा। हिन पवित्र धाम जा मुरीद सिर्फ़ु भारत में ही न, जुदा जुदा मुल्कनि में पखिड़ियल आहिनि। हिन वक़्तु हिन पवित्र गादी जा गादीशर परम पूज्य पीर डॉक्टर शंकरनाथ जोगी जी आहिनि। अचो मिली करे 6, 7, 8 दिसंबर जो आगरा शहर में श्री सोमनाथ धाम में पुॼी करे हिन पवित्र वर्सी मेले खे मनायूं ऐं पंहिंजी भुल बख़्शायूं ऐं पंहिंजी बंदि क़िस्मत जा ताला खोलूं। चवंदा आहिनि अहिड़े वर्सी मेलनि में ख़ुदि गुरु अची विराजित थींदा आहिनि। जय श्री झूलेलाल। शिव गोरक्ष।